मिशकात शरीफ खोल ओ निभागा वहाबी खोल मिशकात पढ़ाई दुआ किताबन में पांजे मदरसन में पढ़ाई दुआ हबीब जी दरबार में उठ डोड़ंदो आयो आ बब क्यों पियो करे असहाब अगते वधाया रसूल अल्लाह मस्त उठा मता साईं जन के नुकसान पहुंचाए पान फरमाइन था छजोस मां मोहम्मद दे फरियादी थी आयो आ वाह मोहम्मद करीम तो ता कुर्बान वने चो सुभान अल्लाह ओ मुझा मिठड़ा भाव अज़ीज़ जमर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आडो अचो आ अचे थो पियो हबीब सहाबन के परे कयो आ हबीब जे आडो गोडा भञी पांजो कंध ज़मीन ते रखी करे पांजे बोलीअ में बड़ 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 उठ वारी करे पियो पाण फरमाइनि था सहाबिया उठ छा थो चवे सहाबन जो अक़ीदो आ अल्लाह व रसूलुहु आलम असां के का ख़बर काने हिकु अल्लाह ॼाणे तॾो अल्लाह जो रसूल ॼाणे और फरमाऊं यशका इलैयल क़िल्लत ताम व कसरत अमल मां मोहम्मद करीम दे फरियाद खणी आयो आ त मालिक मुखां कम घणो वठे थो पियो पर गाह कोन थो चारे या रसूल अल्लाह बुख थो मरां बुखायल बि मोहम्मद मीर जे दर ते ईंदा दुखायल बि मोहम्मद मीर जे दर ते ईंदा ओ मुंहिंजा मदीने वारा साईं दाल तो सा तह धणी आगे कया एहसान ही जो उतई अफदैत मुल्की दाद कर दयान ही तारीफ तुझी थो करे सारा सिफत सुबहान ही छा सिफत तुझी कंदो आजिज़ अकुल इंसान ही अगसनी या सैयदा रसो या नबी खैरल बशर गौर कर गमगीन जो है नूर नाफे नाम वर ओडो हरनी पई फरियाद करे हेडो मोहम्मद करीम के उठ पियो फरियादू करे हबीब उठ जे मालिक के घुराए चयो उठ माखे दे के भला आहे हिकड़ो इन ते पानी भरींदो आहियां पोख काहींदो आहियां मदीने वारो साईं तो चए बैतुल माल मां भलो रोठ काहे वञो ए मुंहिंजे दर ते फरियादी आ सारी जिंदगी हिन जो गाह बि मुते त ख़िदमत बि मां मोहम्मद करीम इन जे एवज़ में ॿियो काहे वञो हे न ॾींदो साईं जंहिं मुंहिंजी साम झली आ साम वापसि न कबी आ हिन जो चारो बि माते गाह बि माते पाणी बि माते ख़िदमत बि माते अरे मुस्तफ़ा त उठनि जी ॿोली सम्झे थो छा नबी खे उर्दू कोन पे आयो चओ आयो पे हरणीअ खे चयूं त छा सलाह क़िबला एतिरी मोकल वठी ॾे जो बचड़न के खीर पियारे मोटी थी अचां पाण फौरन खोलियउसि जल्दी वञ बच्चन के खीर पियार मां मोहम्मद तुंहिंजो ज़ामिन आहे हरणी टप ॾींदी वई थोरी देर थी आ मारीअ जी अख खुली आ अञा जो निहारे त हरणी आहे कान का उन जे जाइ ते सुहिणी सूरत वारो जौन आ शिकारीअ खे शिकार ते कावड़ ॾाढी ईंदी आ हिकिड़े पासे कावड़ आई वरी जो सूरत ॾिठई त ठरी पियो चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह इहा सूरत बि त सूरत आहे न साईं सलात मुझे साईं ते बुलंद आवाज अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारक व सल्लम अलैहि भेट धणी फरमाईंदो आहे चंद्र तुंहिंजी ज़ात मां पाड़ियां न पिरीअ सां तूं अछो मंझि रात पर सजन सदाई सोझरो सासी सिज उभरल चौरासी चंद्र बिल्लाह रियत मां सब उदायूं भाइयां किरोड़े सिज उभरी बिहन पर मुझे महबूब जो शान मथे आ हिकड़े शायर चयो आ चांद से तशबीह देना चंद्र जहिड़ो चवण चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है अरे चांद पे मुंह पे छावियां हजरत का चेहरा साफ है
चंड ते झुड़ ईंदो आहे, चंड ते ककर ईंदो आहे, चंड उन टे ई ख़त्म थी वेंदो आहे। मुंहिंजे महबूब लाइ माणक मिट संदो में ऊंदाहीअ में सोझरो हशर वेले हिसाब जे छॾे न वेंदो पोइ सारियूं सॾ कंदो मुंहिंजो कोहार लुके चधणी मारी जरी मुस्तफ़ा ॾे निहारियो त कावड़ी रही अदब सां पुछई साईं तूं केरु आहे मुंहिंजो शिकार छो छोड़ियो थी पाण मुर्गी फरमाइनि था केर खे छा कंदे शिकार तुंहिंजो मोटी थो अचे साईं कहिड़ी ॻाल्हि थो करे ईअं वरी थियो आहे छा त दाम जो चटको चखे वरी मोटी अचे पाण फरमाइनि था ॿियनि सां मोटे न मोटे पर मुंहिंजे सॾ ते मोटी ईंदी साईं तूं आहीं केरु पाण फरमाइनि था अॻे कोन ॿुधाईंदोसां हरणी मोटे त पोइ थो ॿुधायां दाम में अॼु दिल दार मोहम्मद साम पई हिकु हरणी आ तोखे ज़मानत करणी आ चओ तोखे ज़मानत तोखे ज़मानत करणी आ दाम में अॼु दिलदार मोहम्मद साम पई हिकु हरणी आ तोखे ज़मानत करणी आ साईं तोखे थका हो छा चओ तोखे ज़मानत साईं तोखे ज़मानत करणी आ इहे न मुंहिंजा दोस्तो अदीज़ो उनखे तजसुस थी पियो आहे त अलाए कहिड़ा ॻाल्हियूं भलियूं थो करे पर ॻाल्हि अहिड़ी थो करे जानवर वरी हरणीअ जहिड़ो कीअं मोटंदो बस कयां 2 मिंट बि हा हरणी डोड़ंदी डोड़ंदी पंहिंजे बचनि वटि वई आहे ॿ बचड़ा हुनजा हा माउ जे लाइ ॿेक ॿेका टकंदा रहिया परेशान हा अम्मा लाइ काॾे वई आहे परे खां माउ खे ॾिसी करे डोड़ी माउ जे वेझो विया पंहिंजी ॿोलीअ में जानवर ॻाल्हाए माउ खां पुछनि था अम्मा काथे हुई अब्बा जल्दी कयो खीर पी वठो मां मोहम्मद मीर खे ज़ामिन ॾेई आई आहियां अवां जे लाइ मोकल वठी आई आहियां मोकलाइण आई आहियां तव्हां खां जुदाई करण आई आहियां वरी तव्हांजी असांजी मुलाक़ात कान थींदी जल्दी खीर पी वठो बचनि जॾहिं मुंहिंजे महबूब करीम जो नालो ॿुधो आहे उन बचड़नि खे अखियुनि मां ॻोढ़ा वही आया माउ खे चवनि पिया अम्मा ख़ुदा जो कसम आहे असांखे हिकिड़ो ढुक बि खीर जो पीअणु हराम आहे ॿिन्ही जहाननि जो सरदार जंहिंजे लाइ क़यामत में नबी बि इंतज़ार कंदा उनखे वरी तूं इंतज़ार पई कराई असां हाणे इंतज़ार कोन कराईंदासीं असांखे बि वठी हल त मुहम्मद मीर जे कदमनि ते हली कुर्बान थियो अल्लाह अकबर या रसूल अल्लाह जिंदाबाद दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो हबीबल करीम जी ज़ात बाबरकात तुंहिंजा पेरनि ते बीठा हा उहा हरणी पंहिंजा 2 बचड़ा वठी करे डोड़ंदी आई आहे जमल 2 बच्चा वठी डोड़ंदी डोड़ंदी हबीब करीम जे वेझड़ो आई आहे अल्लामा साहब लिखे तो हीअं पई चवंदी अचे सुबूह क़ुद्दूस रब्बुना व रब्बुल मलाइकत वर्रूह अल्लज़ी अरसल इलैना रहमतल लिल आलमीन वो मुझो पाक रब्बा वो मुझो कुद्दूस रब्बा वो मुझो हमदो सना जो लायका जेको सॼे जहान जो पालनहारा उन रब थोरा का जे असांजे मोहम्मद करीम जी ज़ात खे असां ॾांहुं रवानो करे छॾियो आहे जमल हरणी साम्हूं आई आहे हबीब जी ज़ात फरमाइनि था ओ शिकारी ओ मारी पंहिंजो शिकार संभार तो हिकिड़ी फासाई ही पर असांजे सदके 3 हरण तुंहिंजे आॾो बीठा थी अखियुनि में हमारीअ खे ॻोढ़ा अची विया ओ क़िबला तूं आहीं केरु पंहिंजी वाक़फ़ियत त कराए मुंहिंजा अदा हबीब ख़ामोश आहे अबू बकर थो चवे सैयदो सरवर मुहम्मद नूर जान बेहतर मेहतर शफीए मुजरिमा ओ मारी मुखे तुझे हालत अफ़सोस आहे तो शायद अञा कोन ॿुधो आहे अल्लाह जो उहो दिलबर मुहम्मद नबी आहे जंहिंजो नालो मुहम्मद मीर आहे
चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जमल मारीअ जा ॻाल्हि ॿुधी आ, हबीब चवे थो मर पंहिंजी हरणी संभाल, अखियुनि मां ॻोढ़ा आणे चवे थो या रसूल अल्लाह, हरणीअ खे क़ैद खां छॾायो थी, मूंखे जहन्नम खां छॾाए। पाण फरमाइनि था जहन्नम खां छुटंदे चओ चओ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अवा मुझे आका उठन जी बोली समझी, जानवरन जी बोली समझी। यहूदी चयो त नबी के आज़माया, बोह ॾिठई, धक हयईंसि, मरी पई, कुड़ कुहड़ हो, कुहड़ वॾो, उन में विझी तीली ॾिनई, सड़ी वई, हॾा थी वई। लोटो खणी आयो, हुन जी छार सड़ियल गोह जी लोटे में बंद करे ढक ॾेई मथा कपिड़ो वेड़े नबी जे आॾो रखी, अल्लाह जो नबी आहियां। पाण फरमाइनि था हा अल्लाह जो नबी आहियां। इन लोटे में छा आहे ॿुधाए? पाण खिली फरमाइनि था मां ॿुधायां त लोटे में छा आहे, या लोटे वारी शइ तोखे ॿुधाए त मां केरु आहियां। सौदो सरो बदरा जेको वणई सौदो करी त कयां, चवीं त मां ॿुधायां, या वरी चवीं त या ख़ुदि लोटे वारी शइ तोखे ॿुधाए त मां केरु आहियां। चई साईं जेका लोटे में शइ आहे सा ॻाल्हाईंदी न आहे। अबा गोह ॾिठी अथव तव्हांजे मुल्क में आहे? जे न ॾिठी अथव त वहा बि ॾिसी छॾियो। अबा ॾिठो न गोह जहिड़ा। हिकिड़ो मूंखे दोस्त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई, जे हिकिड़े माण्हू दोस्तनि खे दावत ॾेई 2000 खनि माण्हू घुराया, चई बाबा लख रुपयो इनाम उन माण्हू खे ॾींदुसि जेको गॾह खे न कराए। कंहिंखे? ॾाढे चओ, यानी गॾह करे न, लख रुपयो इनाम ॾींदुसि। लख वॾो आहे, हज़ारे माण्हू गॾु थिया, मानी बि खाधऊं, सभिनि ज़ोर लाता पर गॾह न कई। सम्झो था अलाए न? जे बाण सभिनि टिकी बासियो त मां माथो न करायांसि। सभिनि चयोसीं टिकी बासी से असां खां गॾो नथो करे, कि माथो करायांसि। उहो मालिक उथी कन में अलाए हुनखे छा चयईं, गॾ कंद ॾोॾियो। सभिनि चयोसीं ॻाल्हि मञीसीं, तूं ज़ोर आहे, पर चयोसीं छा? चई मां ॿियो कुझु कोन चयोमांसि, मां कन में चयोमांसि त गॾह वहाबी थींदे, चयईं न। छा चयोमांसि? ॾाढे ॻाल्हायो। गॾह खे कन में रुगो चुम त वहाबी थींदे, चई त न। बार खणंदुसि, बुखूं काटींदुसि, जेल में वेंदुसि पर वहाबी न थींदुसि। तो मुंहिंजा सोना हे चंद्रा ॾे भागा, गोह ॾिठी अथव न गोह? अदा गोह ॻाल्हाईंदी आहे कान ॻाल्हाईंदी आहे न? त उहो यहूदी थो चए साईं हीअ जेका शइ मां खणी आयो असां ॻाल्हाईंदी ॻाल्हाईंदी त कान्हे, पर हाणे अहिड़ी हालत में आहे जो हाणे त ॻाल्हाइण जो सुवाल ई कोन्हे। माना जेरी कान्हे, माना सड़ियल आहे, माना छार आहे। साईं अञा अॻे खणी भला थोरो घणो को ऊंगटू सूंगटू करे हा, हाणे त उहा बि ॻाल्हि कान्हे। रहमत वारे नबी खिली ॾिनो, पाण फरमाइनि था तूं मुंहिंजो इम्तिहान वठण पे आए, झंग में तोखे गोह नज़र आई, पत्थर हणी मारे विधई, कुहड़ में साड़े उन जी छार खणी आयो आ। तूं तो चवीं त मां नबीअ खां पुछां छा आहे? हाणे मां तोखे चवां थो गोह जेरी आ, हुन जो ढकण खणी खोल। अञा जो ढकण खोल त गोह फतकण शुरू कयो आ। ॿाहिरि निकिरी कर खणी पंहिंजी ज़बान सां चवे पई अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह। रब करीम जी ज़ात बाबरकात जे महबूब करीम जे नबूवत जो दावा सां मुझे महबूब करीम जे रिसालत जो इकरार पई करे दुनिया के ॿुधाए पई अल्हम्दुलिल्लाह असांखे अल्लाह पाक अहिड़ो नबी अता फरमायो आहे जेको नबी शान वारो। हिननि खे हर जाइ ते शिरक 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 शिरक